मलिक साहब PPMN आहिनि नवीद कमर साहब टने मोहम्मद ख़ान मां चूंडिया आहिनि ज़मीनुनि जे सवाल ते ग्रीन इनिशिएटिव जो जेको मामिलो आहे उन जे सवाल ते सहाफ़ी सां उन्हनि जो जेको अढंगो रवैयो हुयो उहो सॼी दुनिया ॾिठो। उन खां पोइ ज़ाहिर ईअं थी रहियो आहे त ॼण ही बुखलाहट जो शिकार थी विया हुजनि जो आम माण्हू त आम पर सहाफ़ियुनि सां माइक खणी हुन जे मुंहं में हणणु इहो जेको रवैयो आहे। ॾिसो मां हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां, असां पीपल्स पार्टी जे बुनियाद विझंदड़ वारनि सां गॾु हुआसीं, स्टूडेंट्स हुआसीं तॾहिं भुट्टे साहिबु जॾहिं अयूब खान खे छॾियो उन ज़माने खे ॾिसूं था। पीपल्स पार्टी भुट्टे साहिब जे दौर में या पंहिंजो बीबी साहिब जे दौर में बिल्कुलु जॾहिं बि कंहिं स्टैंड ते वठंदा साॻियो पंहिंजो बैराज जेको सारी इहो डैम जेको कालाबाग डैम ते बि बेनज़ीर साहिब धरनो आयो उहो क्लियर हूंदा आहिनि। पर ही अजीब मुंझारे जो शिकार आहिनि पीपल्स पार्टी लीडरशिप। इन साॻे न इशू ते पीका जो जेको कानून हो जंहिंमें पाबंदियूं बढ़ियुनि मीडिया जे मथां उन में वोट पीपल्स पार्टी ॾिनो अंदरि ॿाहिरि निकिरी वरी हुन सां अलहदगी अख़्तियार कनि, माना कानून ठही वियो ऐं अलहदगी अख़्तियार कमु लही वियो ऐं अलहदगी अख़्तियार थी वई। हिन में बि पीपल्स पार्टीअ खे ओपन थी अचिणो पवंदो, न त पीपल्स पार्टी उन्हनि लिस्ट में शामिल थी वेंदी जिन वञी उन ठाहिण वारा जिन खे अॼु ताईं लानत मलामत पई पए। पीपल्स पार्टी खे वाज़े थियणो पवंदो ऐं हर लेवल ते वाज़े थियणो पवंदो। कोन MNA जी बि ज़बान उहा हुजे त चेयरमैन बिलावल जी बि ज़बान उहा हुजे। तो तंहिंजे करे मां इहो चवंदुसि त इहो पीका वारो मामिलो तव्हां न कयो। सिंध जे पाणीअ जे मामले में ॿियो जेको मां ॾिठो ॿुधो नुक़्ते नज़र त तव्हांखे वधीक ज़मीन आबाद थी हुन ते छो एतिराज़ आहे, सरसब्ज़नि खे छा जेको चओ था उन ते तव्हांखे छो एतिराज़, असांखे एतिराज़ आहे, मूंखे एतिराज़ आहे, मां बि स्टेक होल्डर आहियां इन धरतीअ धणनि मां आहियां। बाबा ॻाल्हि इहा आहे त पाणी लभे कोन सिस्टम में, हिते बि सिंध में बि तव्हां वटि बदीन में कमनि थींदो 89-90 खां अॻु में तव्हां वटि खंड पंजाब खां वधीक पैदा थींदी छो त हिते कमनि थींदो, यील्ड बि बहितर बदीन ऐं ठटे जी ऐं सुजाबल टियों ज़िलो, यील्ड बि बहितर रिकवरी बि घणी उते थींदो। हाणे उतां जूं मिलूं ईअं बयाबान लॻी पयूं आहिनि। तव्हांजो रोड़ी कैनाल जे टेल ते वाराबंदी आहे, शाखुनि ते पंहिंजो डिस्ट्रीब्यूटीज़ ते वाराबंदी आहे, हफ़्तो पाणी अचे थो त हफ़्तो कोन थो अचे। तव्हां वटि पाणी मौजूदा ज़मीन खे आबाद करण जे लाइ कोन्हे ऐं तव्हां चओ था त ज़मीन असां हुननि खे ॾींदासीं आबाद कंदासीं ऐं माना जेके मौजूदा वारिस आहिनि मालिक आहिनि ज़मीन जा उहे गैर आबाद थींदा वञनि। तव्हां ॿियनि खे पंहिंजनि दोस्तनि यारनि खे जेके पंहिंजी दोस्ती था निभायो, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, बाबा इहे ज़मीनूं तव्हां जूं कोन्हनि। तव्हां ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे ॾिसो, इवन नवाज़ शरीफ़ खे ॾिसो त हिकिड़ो ज़मानो ज़रूरु हो जॾहिं बैराज खुलिया त पोइ मार्शल एडमिनिस्ट्रेटरनि ज़मीनूं ॾिनियूं सिंध में पंजाबियुनि खे या ॿियनि खे फ़ौजनि खे जिन खे बि ॾिनियूं। हाणे मार्शल त कान्हे न, तंहिंजे करे हाणे तव्हां इहे ज़मीनूं इन्हनि खे छो था ॾियो? जेकॾहिं ज़मीनूं आहिनि त सिंध में त सिंध जे बेज़मीन हारनि खे जो हक़ु आहे पहिरियों उन्हनि खे ज़मीनूं ॾियो हुयो। त तंहिंजे करे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे पीपल्स पार्टी जे लाइ हीउ जेको पाणीअ वारो मामिलो आहे डू आर डाए वारी शइ आहे। जेकॾहिं सम्झी हिकमत अमली सां हलिया त ठीकु आहे, वरी जॾहिं सम्झनि था त न असां लिप सर्विस करे ऐं कमु टपाए वेंदासीं ॾाढो मुश्किल थो